मुझे ॻोठ जा माण्हू सैलाब में छा छा पुठिते छॾे आया आहिनि। उहे वेकरा अङण जिन जी कुशादगी सां आसमान रीसूं कंदो हुयो। उन्हनि अङणनि ते खिॾियल गुल फेरी ऐं लाल फेरी रांदि, वलीदाद, मीरल ऐं सोढे जे काठी जा घोड़ा, ज़ैबुल, मीरा ऐं सोरठ जे इगड़ियुनि जूं गुॾियूं। पर इन सभिनि खां वधीक उन कचहरी खे यादि करणु बहितर सम्झंदुसि जिते अध भॻी गुजारत सुघड़ ॻोल्हे रही आहे। वसण खां 48 कलाक तमामु घटि वक़्तु हूंदो, पर पुॼी वियल घरनि जो ॾुख, अखियूं अलाए केतिरा साल रोईंदियूं। मुंहिंजे ॻोठ जा माण्हू सैलाब में छा छा पुठिते छॾे आया आहिनि। निशाननि में मिलियल छला ऐं भरियल रुमाल त कंहिंखे बि यादि न रहियो। वणनि ते अधु अखरी लिखियल नालनि में अलाए कंहिं कंहिं जे मोहबत जे सिर मथां पाणी चढ़ी चुको आहे। घर मां तकड़ में कढियल सामान में ज़ैबुल सोरठ जे गुॾड़ियुनि जो त कंहिं ख़्याल ई न कयो। पर उहा गुॾड़ी अनिला ऐं संदसि नंढड़ो भाउ, अम्मा, बाबो ऐं अध में रहिजी वियल उहो सफ़र कंहिंखां विसरी सघंदो जेको मलीर नदीअ समुंड में वञी पूरो कयो। हैदराबाद पंहिंजनि 7 बिछड़ी वियल पखियुनि जे लाइ ग़म में आहे। ऐं तूं मूंखां पुछींदो त मुंहिंजे ॻोठ जा माण्हू सैलाब में छा छा पुठिते छॾे आया आहिनि।